सभिनी अदीबन खे शोभा लेखवाणीअ जी नमस्कार। अॼु सिंधियत जे नाले ते समर्पित हिन शाम सां गॾु विजय पर्व यानी दशहरो बि आहे। इन्हीअ ॾींहं जूं ऐं अॼु जी हिन शाम जूं तव्हां सभिनी खे वाधायूं ऐं शुभकामनाऊं। सदा हयात सिंधी शायर, कवि ऐं लेखक टेकम आफ्ताब साहब ऐं कुंदनलाल नाचीस साहब खे अॼोकी शाम समर्पित कयूं था ऐं आगाज़ कयूं था अॼोकी हिन महफ़िल जो। वासुदेव निर्मल जेको हिकु सुहिणो शायर हो, लिखे थो, सिंधी ज़ुबान खे पंहिंजो रुतबो ॾियणु चाहियूं था, कहिड़ो गुनाह कयूं था, कहिड़ी ख़ता कयूं था। सिंधी ज़बान जी शेवा उन्हनि खे शाहूकार बणाइण में आफ्ताब साहब ऐं नाची साहब हिकु अहम भूमिका निभाई आहे। आफ्ताब साहब जी ॻाल्हि कयूं त आला दर्जे जो इंसान हुअण सां गॾु ई मिलनसार ऐं निमाणाईअ जो धणी बि हो। मंच संचालन में त उन जहिड़ो केरु सानी न हो। मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त उन्हनि सां 2-3 भेरा संचालन करण जी ख़ुशनसीबी मूंखे हासिल थी ऐं उन्हनि सां एतिरो ई प्यार मिलियो जेतिरो वाकई हिकु पिता पंहिंजे धीउ सां कंदो आहे। अहिड़ी ख़ूबसूरत शख्सियत टीकम आफ्ताब साहब अॼु जी हिन महफ़िल जो आगाज़ करण लाइ अॼोके संचालन जो ऐं हिकु ॻाल्हि ॿी बि ॿुधाईंदसि कि जीअं मां ॿुधायमि कि आफ्ताब साहब सां गॾु संचालन जो मूंखे अवसर मिलियो आहे त अॼोके हिन संचालन में बि मां उन्हनि जो आशीर्वाद चाहींदे ऐं ही संचालन उन्हनि खे समर्पित कंदे कार्यक्रम जो आगाज़ कंदमि ऐं आमंत्रित करणु चाहींदसि असांजी भेण टीकम आफ्ताब साहब जी सुपुत्री बि आहे, पेशे सां शिक्षिका आहे ऐं शिक्षिका सां गॾु भोपाल जे हिकु स्कूल में वाइस प्रिंसिपल बि आहे। हिंदी, अंग्रेज़ी ऐं सिंधी में बराबरि दमदारी सां लिखंदी बि आहे। सादर आमंत्रित असां सां गॾु रेनू आसूदानी, जेका हींअर वीनल नरियाणी जे नाले सां सुञाती वेंदी आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल रेनू। सभिनी खां पहिरीं त मां सभिनी खे वाधायूं ॾींदसि विजयादशमीअ जूं ऐं ॾाढी शुक्रगुज़ार आहियां त हेॾो सुठो प्रोग्राम इन रिमेम्बरेंस ऑफ माय फादर वी आर कंडक्टिंग। आई एम रियली ग्रेटफुल टू लालवानी भैया, लेखवानी दीदी ऐं जेके हिन में इन्वॉल्व आहिनि। तव्हां चयो कि मां पापा जे बारे में, त मूंखे लॻे थो कि सूरज खे ॾीओ ॾेखारण जे बराबरि हूंदो जेतिरो तव्हां सभु वधीक सुञाणींदा। बट एज़ अ डॉटर अगरि मां चवां त असांजे लाइफ में हुननि जी पर्सनैलिटीअ जो ॾाढो इन्फ्लुएंस हो। ही वॉज अ वर्सटाइल पर्सनैलिटी, अहिड़ी पर्सनैलिटी जंहिं असांखे सुठा गुण, सुठी पेरेंटिंग, सुठो एजुकेशन, हर शइ में एक्सेल करण सां गॾु पंहिंजे सिंधी कल्चर खे टॉप प्रायोरिटी ॾियण लाइ असांखे मोटिवेट कयो। इट वॉज अ फादर, ही टोल्ड, he was the man who always keep our language घर में या त सिंधी ॻाल्हायो, and because English is the requirement of today's time, त इन करे असांखे he himself was master of that language, त असांखे लैंग्वेज जी ज़रूरत पवंदी अॻियां, इन करे ऐं सिंधी पंहिंजी मातृभाषा, उन जे लाइ प्यार, उन जे लाइ मोहबत प्लस सुठा गुण। एज तव्हां जीअं हींअर पहिरीं ॿुधायो कि निमाणाई, इट वॉज हिज बिगेस्ट वर्च्यू, पापा जो सभिनी खां वॾो गुण। निमाणे सां मतिलबु वेरी हम्बली ही यूज़ टू बिहेव, ॾाढो मिठो ॻाल्हाइण ऐं भाषा अहिड़ी तव्हांखे अपील करण वारी लॻंदी कि जॾहिं ॻाल्हाईंदा हुआ त माण्हू बिल्कुलु सम्मोहित थी वेंदा हुआ। मां पापा सां गॾु जॾहिं प्रोग्राम ते वेंदी हुअसि, पापा यूज़ टू बी ऑन स्टेज, ऐं शुरू में त असां हेठि वेंदा हुआसीं, पोइ धीरे धीरे हिकु ॿ कविता, कॾहिं किथे थोरो थोरो अॻियां आयासीं। त जीअं पापा स्टेज ते हूंदा त बिल्कुलु ईअं लॻंदो हो कि ॿिए सभु हिकदमि मंत्रमुग्ध थी उन्हनि खे ॿुधनि वेठा। एतिरो सुठो उन्हनि जो कमाल हूंदो हो, द वे ही यूज़ टू
कोट विच में कुछ कपलेट्स ॿुधाईंदा, कंहिं राइटर खे या पोइट खे इंट्रोड्यूस कंदा पंहिंजे संचालन में, त उनजी तारीफ़ में जेका ॿ लाइनूं ॿुधाईंदा उहे ई ॾाढो उहो करे वठनि। सो डेफिनेटली जेको तव्हां चयो उहो कंप्लीट आहे उन्हनि जे बारे में कि हू ॾाढा वर्सटाइल पर्सनैलिटीअ सां गॾु हम्बल ऐं ॾाढा कमांड रखण वारा, हिंदी सिंधी ऐं अंग्रेज़ीअ सां गॾु उर्दू आहे जेके उन्हनि जो नॉलेज हो, बिकॉज़ असांजी अरबी लिपि अगरि ॾिठी वञे त दैट इन्फ्लुएंस ऐं हुननि जी जेका थोरी फ्रेंडशिप बि हुई, त उन्हनि उर्दू शाइरनि खे जेके शाह सचल सामीअ जा जेके पुराना राइटिंग्स आहिनि, ही यूज़ टू नो, त उन्हनि जा जेके एग्जाम्पल्स कोट कंदा पंहिंजे संचालन में, दैट वाज रियली अ रेयर थिंग व्हिच आई मस्ट से कि एक्सक्लूसिव ठाहींदा उन्हनि जे कंपेयरिंग खे। बिल्कुलु सही चयो तव्हां। ऐं हाणे मां रेनू चाहींदसि कि तव्हां पंहिंजूं रचनाऊं बि उन्हनि खे समर्पित कंदे, छो कि वाकई मूंखे लॻंदो आहे असांजा जेके साहित्यकार आहिनि, इन्हनि साहित्यकारनि असांजे लाइ हिकु प्लेटफॉर्म ठाहियो आहे, हिकु मंच ॾिनो आहे, उन्हनि हिकु धारा प्रवाहित कई आहे जंहिंमें असां बि वहंदा था हलूं। जी अगरि मां पंहिंजी कविता मूंखे चवंदव त मां बीइंग फीमेल, पहिरीं जेका अगरि तव्हां चओ था रचना, हूअं त मां कॉलेज में पहिरियों जेको लिखियो हो एज अ टीचिंग प्रोफेशन ते लिखियो हो, जेके टीचर्स थींदा आहिनि, हाउ दे बिल्ड द नेशन, उन्हनि जो कहिड़ो योगदान आहे, ऐं उन ते लिखियो। पर अॼु मां चाहींदसि जी देश जा निर्माता, देश जा निर्माता, ऐं अॼु मां चाहींदसि त मां नारीअ जे महत्व ते, छो जी करे असांजो नवरात्रि पर्व हले वेठो, ऐं मां शक्ति पंहिंजी आसीस हर नारीअ में विझंदी आहे, ऐं मां इहो मञींदी आहियां कि अॼु असां जेको कुझु कयूं वेठा, माता जी आसीस हूंदी आहे उनमें, ऐं उहा शक्ति बि असांखे ॾींदी आहे। त मां शुरू कयां थी पंहिंजी रचना जेका dedicated to all the leading females of India, not only India, of the world. अबला ऐं कमजोर न समझो, नारी शक्ति रूप सदाई। नारीय रूप हमेशा शक्ति रूप आ, इनके सदाई तव्हां अगर शक्ति रूप समझो त आई स्टार्ट। अबला ऐं कमजोर न समझो, नारी शक्ति रूप सदाई। ऋण में दुर्गा काली, घर में लक्ष्मी जो स्वरूप सदाई। माउ बणी ॿारनि खे पाले, पत्नीअ जे घर बार हवाले। पवित्र प्रेम आ भेण जे नाले, धीउ ॾिसो अॼु फर्ज़ संभाले। असां इक्वलिटी जी ॻाल्हियूं कंदा आहियूं त वाकई अॼुकल्ह जी धीअर बि पेरेंट्स जे लाइ ओतिरो ई अॻियां अचनि थियूं, इफ दे आर इन द सेम टाउन। त ही जेके अलॻि अलॻि असांजा नाता आहिनि, माउ थी बणिजे, वरी पत्नी थी बणिजे, भेण बि आहे, धीउ बि आहे, त उन में रही करे, उन्हनि रिश्तनि में रही करे उहो कीअं सभिनी रिलेशन्स खे जस्टिफाई थी करे, उनखे मां एक्सप्लेन कयो आहे। माउ बणी ॿारनि खे पाले, पत्नीअ जे घर बार हवाले। पवित्र प्रेम आ भेण जे नाले, धीउ ॾिसो अॼु फर्ज़ संभाले। बीमारीअ में नर्स बणे थी, बीमारीअ में नर्स बणे थी, हर शेवा जो पुण्य कमाए, करे किफ़ायत पैसो जोड़े, जीवन खे खुशहाल बणाए। पूजा ऐं सत्संग संवारे, पूजा कंदी आहे घर में, घर जे भातियुनि जे वेल विशेस लाइ, उन्हनि जी प्रोग्रेस ऐं तरक्कीअ लाइ सत्संग पूजा कंदी आहे। पूजा ऐं सत्संग संवारे, घर खे सुहिणो स्वर्ग बणाए। साफ़ सफ़ाई सदा रखें, डेफिनेटली असां घर खे मेंटेन त कंदा ई आहियूं, त उहा बि असांजी हिकु क्वालिटी आहे कि असां पंहिंजे घर में साफ़ सफ़ाई था रखूं। साफ़ सफ़ाई सदा रखे ऐं सरस्वती थी ॿार पढ़ाए, सुख ऐं दुख में साथ ॾिए थी, मुंहुं न गुंजाए कॾहिं न कुरके, घर में रंग में रतल हमेशा, खुशीअ में खुश ऐं गम में बि मुर्के।
So this was dedicated to all the women who are doing untiringly, बिल्कुल बिना थके पंहिंजा फर्ज़ निभाइनि थियूं ऐं हमेशा मुंहं ते हिकु मुश्क खणी हलनि वेठियूं। वाह 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 रेनू जी, ॾाढी सुठी रचना तव्हां ॿुधाई हींअर। ऐं हिकु ॻाल्हि आफ्ताब साहब लाइ हिकु ॿी मां ॿुधाइण चाहींदसि कि वाकई जॾहिं हू संचालन कंदा हुआ, उन्हनि जी ख़ासियत जेका उर्दू, हिंदी ऐं सिंधी शाइर जे रूप में त हुई सही, पर उन्हनि जो संचालन जेको हूंदो न, पूरी तरह सां साहित्यिक हूंदो। साहित्य जे अलावा ॿी काई ॻाल्हि न हूंदी हुई। इहा उन्हनि जी ख़ासियत। साहित्य में अगरि तव्हां ॾिठो हूंदो त देयर वाज अ बिग वैरायटी। समाज जो व्यंग बि हूंदो, नारीअ जे प्रताड़ना ते तव्हांखे मिलंदो, पॉलिटिकल सिनारियो खणंदा हुआ त पंहिंजो पुराणो एशियन कल्चर खे बि अॻियां कंदा हुआ। अगरि तव्हां सिंधी भाषा जे प्रमोशन लाइ वेंदा हुआ त पंहिंजी इंडस वैली सिविलाइज़ेशन खां शुरू कंदा हुआ कि असांजो सिंधी कल्चर जेके सिविलाइज़ेशन आहे पहिरीं उन मां डिपिक्ट थियो आहे, सिंधु घाटी जी सभ्यता उतां खणी करे कोरिलेट कंदा सॼो कि असां कीअं आयासीं ऐं कीअं असां सैक्रिफाइस कयो फॉर द ड्यूरिंग दिस पार्टीशन एंड फ्रीडम ऑफ इंडिया। सिंधियुनि जो त केॾो वॾो बलिदान ॿुधाईंदा असांखे पापा, असां उहो न ॿुधो, वक़्तु न ॾिठो, पर ही यूज्ड टू टेल अस इन दैट वे कि असांजे अॻियां पिक्चर अची वेंदो हो कि हीअं हीअं असां उतां आयासीं, देन हाउ सिंधीज़ वेयर रिहैबिलिटेटेड। शब्दनि में इहे पिरोईंदा हुआ कि वाकई उहे दृश्य न ॾिठा हूंदा न त उन्हनि जे शब्दनि सां हू ॾिसंदो हलंदो। वाकई इहा बिल्कुलु ॾाढी ख़ासियत उन्हनि जी आफ्ताब साहब जी रही। त मां हींअर चाहींदसि कि असां वटि न आफ्ताब साहब जी रचना उन्हनि जे मुख मां ॿुधूं, ईअं लॻंदो कि वाकई हू असां सां गॾु आहिनि हींअर। ही दौर अजब हिकु दौर अथव, ही दौर अजब हिकु दौर अथव, सभु नकली जीवन घारियूं था, चेहरे ते चेहरो चाढ़ियूं था ऐं पंहिंजो वक़्तु गुज़ारियूं था। हू कुर्सीअ ते जो वेठो आहे सो तुंहिंजो आहे ऐं मुंहिंजो आहे, कुर्सीअ तां लथो सो कंहिंजो न ऐं उनखे पाण धिकारियूं था। ही दौर अजब हिकु दौर अथव। इतिहाद अहिंसा जा हामी सभिनी खे बराबरि सम्झूं था, पर कमर राम ऐं गांधीअ खे पिणु गोलीअ सां पोइ मारियूं था। ही मर्यादा जो माण्हुनि में प्रचार कयूं था पाण मगर, जीअरनि सां था जूठियूं कयूं ऐं मुर्दनि खे सींगारियूं था। को रहबर राह रबानी थियो, सम्झूं था कुर्सी ख़ाली थी। हीअं ॻाल्हि कई नारीअ कई, को रहबर राह रबानी थियो, सम्झूं था कुर्सी ख़ाली थी, था अंदरां पंहिंजो ॼाण ऐं ॿाहिरि हंजूं हारियूं था। केॾो न मिठो ॻाल्हायूं था, हर कंहिंखे पंहिंजो भाव चऊं, पर वक़्तु अचण ते भाव जे ख़ातिर ज़हर असीं ओगारियूं था। पर उपकार जे चिंता में कीअं पंहिंजो पाण पतोड़ियूं था, बसि ओट सुठनि लफ़्ज़नि जी वठी स्वार्थ जी राह संवारियूं था। कमु थोरो जे जनता जो कयूं, ॿिए ॾींहुं अचे अख़बारुनि में ऐं आम में असर वधाइण लाइ के चमचा चार बि धारियूं था। नारीअ ते अत्याचार करण वारनि ते विझूं लानत काफ़ी, नारीअ ते अत्याचार करण वारनि ते विझूं लानत काफ़ी, पर नारी जे सुंदर आहे नापाक निगाह निहारियूं था। ईमान जो पुख़्तो को माण्हू इंसाफ़ पसंदि ऐं फ़र्ज़ शनास थींदो न असां सां शामिल जे, बसि वाह उन्हीअ लाइ बारियूं था। पंहिंजे ई ख़्याल पंहिंजनि जे ख़िलाफ़त ख़ूब कयूं, धारियुनि सां मगर ख़ुशि थी था विहूं, अफ़सोस मुसीबत वक़्तु मगर छो पंहिंजनि खे ई पुकारियूं था। गांधीअ जा टे बांदर, ही कम खे ॾिसी था टहिक ॾियनि, टे बांदर हरदम हीअं चवनि, बुरो ॾिसूं न बुरो ॿुधूं न, बुरो कॾहिं न उचारियूं था। हाणे सुधराणी ईंदो, पर हर नज़र आ मुंतज़िर दीदार लाइ, हर नज़र आ मुंतज़िर दीदार लाइ, बेसब्र थिया सामई गुफ़्तार लाइ, अची ज़ीनत वधाए हिन मंच जी, तूं कही आहे सिंधुअ जे प्यार लाइ। अच सुंदर। वाह 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 वाह, जेका आवाज़ जी तव्हां ॾिसी हूंदी
बुलंदी मतलब चवण घुरिजे, the way he used to deliver his poetries, that was amazing. वो अंदाज़ त ॾाढनि घटि में मूंखे लॻंदो आहे, अलॻि अंदाज़ हूंदो पापा जो, बिल्कुलु अलॻि अंदाज़, बिल्कुलु अलॻि अंदाज़। ऐं मां त इहो चवंदसि कि स्टार्ट मां पंहिंजे स्कूल में एंकरिंग प्रोग्राम्स कई त पापा ही मोटिवेट कंदा हुआ ऐं चवंदा हुआ कि हीअं हीअं, ही यूज्ड टू टेल मी कि ऐसे ऐसे हीअं शुरू करे हीअं हेसि ताईं अचिजे, हिते पॉज ॾिजे, उन खां पोइ हिन खां वरी हीअं खणिजे। पर केतिरो बि कयूं त वे ही यूज्ड टू स्पीक, ओड़ो अंदाज़ त खणणु ॾाढो मुश्किल आहे। कोशिश कई, कुझु सिखियो। मां बि जॾहिं उन्हनि सां गॾु शुरूआती कई, उन्हनि जो सानिध्य मिलियो, पर उन्हनि जी हर हिक जी पंहिंजी हिकु खूबी हूंदी आहे। एग्जैक्टली, उहा खूबी असांखे विरासत में मिलंदी आहे, पर पूरी शायदि न मिली सघंदी आहे। जी जी जी, बिल्कुलु। शुक्रिया रेनू जी, घणो घणो शुक्रिया, तव्हांजो ॾाढो आभार। हाणे अॻिते वधूं था कार्यक्रम में। अंजू मोटवाणी नोएडा मां असां सां गॾु जुड़ी रही आहे। गीत, गज़ल, मुक्तक, ॾोहिड़ा, कविताऊं, आज़ाद, छंद वग़ैरह लिखंदी आहे। 2 कविताउनि जा किताब बि शाया थिया अथनि, हिकु गज़लनि जो मज़मूओ शाया थियो अथसि। घणनि ई मैगज़िन्स में अवां जूं रचनाऊं छपजंदियूं रहंदियूं आहिनि ऐं ऑनलाइन मूंखे लॻे थो अंजू मोटवाणी जी ज़्यादा एक्टिव रहंदी आहे। ऐं हिंदी सिंधी भाषा में लिखण वारी अंजू मोटवाणी घणेई अवार्ड्स ऐं सम्मान बि जीते चुकी आहे। मुख्य जेके हिते उल्लेखनीय आहिनि उहे मां ॿुधाइण चाहींदसि। मध्य प्रदेश हिंदी प्रचार समिति पारां अवां खे हरिहर निवास द्विवेदी पुरस्कार मिलियो आहे। तंहिंखां सवाइ पेंटर भी आहे, अंजू मोटवाणी हिकु पेंटर भी आहे। देश विदेश में घणेई पेंटिंग जूं एग्ज़िबिशन्स भी लॻियूं अथसि। सिक सां सॾु ॾियां थी प्यारी नंढी भेण अंजू मोटवाणीअ खे, जेका नोएडा मां असां सां गॾु जुड़ी आहे। आफ़ताब साहब जी हिन सिटुनि सां उनखे नींढ ॾियां थी। आहुनि में असर थींदो पर वक़्तु अचण ते, आहुनि में असर थींदो पर वक़्तु अचण ते, कतरो बि गौहर थींदो पर वक़्तु अचण ते। असां सां गॾु प्यारी भेण अंजू मोटवाणी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभिनी खे दशहरे जूं घणियूं घणियूं शुभकामनाऊं। सदा हयात श्री टीकम आसूदाणी आफ़ताब ऐं श्री कुंदन लाल नाचीज़ असांजे सिंधी साहित्य जा 2 मशहूर नाला आहिनि। अॼु जी हीअ शाम हिननि ॿिन्ही शाइरनि खे समर्पित आहे। अॼु हे 2 शाइर असांजे विच में कोन्हनि। मां ॿिन्ही खे श्रद्धांजलि ॾींदे श्री कुंदन लाल नाचीज़ जे बारे में कुझु चवणु चाहींदसि। हिननि जे बारे में मूंखे मुंहिंजे भाउ श्री अशोक मनवानीअ जी किताब मध्य प्रदेश में सिंधी काव्य परंपरा में कुछ जानकारी मिली आहे, जेका मां ॿुधाइण चाहींदसि। हिननि जा पुट श्री अरुण रामानी मुंहिंजे भाउ जा दोस्त आहिनि ऐं इंदौर में रहंदा आहिनि, जेके इलाहाबाद बैंक मां रिटायर थिया आहिनि। श्री कुंदन लाल नाचीज़ जे परिवार वारनि हुननि जो लिखियल सॼो साहित्य संभाले रखियो आहे। इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। तरन्नुम में कविता पढ़ण जो जेतिरो नालो भोपाल में कवि श्री कुंदन लाल रामाणीअ नाचीज़ कमायो, ॿिए कंहिं शाइर कोन कमायो। सुभाउ सां सीधा ऐं सरल नाचीज़ शाइरी भी सरल लिखंदा हुया, जेका सिधी दिलि में लही वेंदी हुई। नाचीज़ जी कोशिश पंहिंजे अंदर में झाती पाए पंहिंजे अंदर खे उजागर करण जी हुई। उहे चवनि था, पंहिंजे अंदर में पाण ई पइजी वञा तो मां, जिते पहुच नाहे मुंहिंजी पहुची वञा तो मां। आया न आया मूंखे काई न ख़बर आ, वेठे ही वेठे पाण खे भुलिजी वञा तो मां। जंहिं रंग सां सजायम तस्वीर दिल जे अंदर, जंहिं रंग सां सजायम तस्वीर दिल जे अंदर, ते रंग में त खुद ही रंगी वञा तो मां, खुद ही रंगी वञा तो मां। अहिड़ियुनि ख़ासि शख़्सियतनि खे नमन करे हाणे मां पंहिंजूं रचनाऊं प्रस्तुत थी कयां। मुंहिंजी पहिरीं रचना पेश थी कयां पई। छो मन सवालनि में उलझियल आहे, छो मन सवालनि में उलझियल आहे,
छॾ साईं चिंता असां वटि गूगल आहे। मां हिन रचना में कुछ नया अखर यूज़ करण जी कोशिश कई आहे। थोड़ा मन सवाल में उलझियल आहे, छॾ साईं चिंता असां वटि गूगल आहे। दुनिया जी पचर में मथो पंहिंजो कुड़ाए, दुनिया जी पचर में मथो पंहिंजो कुड़ाए, माण्हू हर कोई अॼु मुंझियल आहे, माण्हू हर कोई अॼु मुंझियल आहे। रिश्ता सभु नाले जा ई रहिजी विया, रिश्ता सभु नाले जा ई रहिजी विया, ॾुखनि सां दिलि सॼो भरियल आहे, ॾुखनि सां दिलि सॼो भरियल आहे। वठ वठां लॻी पई आहे जाथे काथे, वठ वठां लॻी पई आहे जाथे काथे, सभिनी जे जीवन में हलचल आहे, सभिनी जे जीवन में हलचल आहे। हलचल आहे। जीअं करे जेको करे हुन लाइ सभु हले, जेको करे जीअं करे हुन लाइ सभु हले, ग़लति हुजे या सही सभु लीगल आहे, ग़लति हुजे या सही सभु लीगल आहे, सभु लीगल आहे। वाह वाह, छा ॻाल्हि आहे, वाकई इहा नई पीढ़ीअ जी रचना आहे, हाईटेक रचना। हाणे हिकु नई कविता पेश करणु चाहींदमि। जीअं कि अॼु सभिनी जे हथ में मोबाइल आहे ऐं असांखे कुझु ॾिसण में न ईंदो आहे त उनखे ॾिसण लाइ ज़ूम कंदा आहियूं या थोरो वॾो करे हीअं ॾिसंदा आहियूं, त उन ते कविता मां लिखी आहे ऐं मुंहिंजी कविता जो शीर्षक ज़ूम आहे ऐं इहा घणनि ई मंचनि ते पसंदि कई वई आहे, मूंखे लॻे थो तव्हांखे बि सुठी लॻंदी। आदत थी वई आहे मुंहिंजिन आङुरियुनि खे मोबाइल ते सॼो ॾींहुं थिरकण जी, आदत थी वई आहे मुंहिंजिन आङुरियुनि खे मोबाइल ते सॼो ॾींहुं थिरकण जी, आङूठे ऐं आङुर खे मिली करे कुझु ॻोल्हण जी, शयुनि खे बारीकीअ सां परखण जी। आदत छा ॻाल्हि आहे, वाह। आदत बि अहिड़ी कि हाणे त अख़बार हुजे या हथ में कोई किताब, लॻंदो आहे ज़ूम करे वठो। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, असां कुझु पेपर हूंदो आहे ज़ूम कयूं। हा सामान्य आदत आहे। सोच कॾहिं तोखे ज़ूम करे वरितो त, अरे वाह, तोखे ई ज़ूम करे वरितो त, तुंहिंजी हर घटिताई, तुंहिंजे दिल में छा छा आहे, सभु हिकदम साफ़ थी वेंदो, बिल्कुलु क्लियर। छा ॻाल्हि आहे, छा गहरी ॻाल्हि आहे। तुंहिंजे चेहरे ते ईंदा वेंदा भाव, तुंहिंजे अखियुनि में मुंहिंजी तस्वीर आहे कि न, तुंहिंजे अखियुनि खे ज़ूम करे ॾिसणु चाहींदसि कि उन्हनि में गुस्सो आहे कि प्यार। नेड़ जूं लकीरूं केतिरियूं गहरियूं आहिनि, चप कुझु चवण जी कोशिश में आहिनि कि चाहे करे भी सावधान जी मुद्रा में आहिनि। हाँ इहो बि थी थो सघे, हाँ इहो बि थी थो सघे कि जेको महसूस न थींदो हुजे प्यार बि पर्दनि मां नज़र अची वञे, ॾिसण में अची वञे। हल जीवन जे खटनि मिठनि पलनि खे ज़ूम करे वठूं, हल जीवन जे खटनि मिठनि पलनि खे ज़ूम करे वठूं, तूं मूंखे ज़ूम करे वठ, मां तोखे ज़ूम कयां। महिरबानी। वाह वाह, छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे अंजू, वाकई हिन टेक्निक जो जेको उपयोग जी कल्पना आहे तव्हांजी, उहा अद्भुत आहे, ॾाढी ॾाढी सुहिणी रचना, ॾाढो सुठो लॻो कि वाकई अॼुकल्ह चवंदा आहिनि कि साहित्य बि हिकु धारा आहे न, सभु हिकु धारा आहे, हुन धारा में घणनि ई नदियुनि जा पाणी मिले थो ऐं वाकई तॾहिं समुंड ठहे थो, त वाकई साहित्य जो समुंड में कहिड़ा कहिड़ा मोती लिखियल आहिनि। समय जे हिसाब सां नई कविता अची वई आहे। बिल्कुलु, वक़्त जी चवंदा आहिनि न, साहित्य समाज जो दर्पण आहे। समाज में जंहिं वक़्त में जहिड़ी जहिड़ी शयूं आहिनि, साहित्य उहो पंहिंजो आरसी असांखे ॾेखारे थो कि कहिड़े वक़्त में छा छा घटिजी रहियो आहे ऐं छा छा असांजे साम्हूं ईंदो थो रहे। वाकई घणो घणो धन्यवाद अंजू जी, तव्हांजो ॾाढो मज़ो आयो ऐं नयूं शयूं ॿुधण लाइ मिलियूं, तव्हांजो घणो घणो धन्यवाद, शुक्रिया। भाउ असां हाणे अॻिते वधूं इन धारा में। असांजे भोपाल जे हास्य सम्राट बल्लू चोइथाणी जो नालो कंहिं न ॿुधो हूंदो। सिंधी साहित्य में हास्य व्यंग्य जी ॻाल्हि कयूं त सभ खां पहिरियों नालो ईंदो आहे
भाउ बलू चेथाणी जन जो सुहिणे ऐं मनमोहक तरीक़े सां रचनाऊं पेश कंदा आहिनि। केॾनि ई नाटकनि में असांजे घणनि ई साथियुनि लॻभॻि सॼे भारत में उन्हनि खे ॾिठो हूंदो। आकाशवाणी भोपाल जा घणे वक़्त ताईं सिंधी अनाउंसर बि रहिया आहिनि ऐं मुशाइरनि में एॾी मौज मचाईंदा आहिनि कि घणेई श्रोता त सिर्फ़ु बलू चेथाणी जी आहिनि इहो ॿुधी करे ईंदा आहिनि, न त मुशाइरनि में त लॻभॻि श्रोता घटि ई हूंदा आहिनि। पर भाउ बलू चेथाणी जो नालो वाकई धूम मचाईंदो आहे। सरकारी नौकरी खां रिटायर थियण बलू भाउ घणेई अवॉर्ड्स ऐं सम्मान सां उन्हनि खे नवाज़ियो बि वियो आहे। लॻभॻि 6 किताब ऐं सीरीज़ अवां जूं प्रकाशित थियूं आहिनि। कुझु हिन रीति आहिनि: खिलण जी खोराक, खिली पातम चिंडड़ी ऐं खिली खोल कपाट, इहे मुख्य आहिनि। आफ़ताब साहब जे हिन शेर सां अवां खे नीढ ॾियां थी। जीवन तल्ख तजुर्बो आहे, माणियो आहे माणणो ई पवंदो। जीवन तल्ख तजुर्बो आहे, माणियो आहे माणणो ई पवंदो। दुख सुख जी उसा छांव में यारो, दुख सुख जी उसा छांव में यारो, हलणो आहे हलणो ई पवंदो। असां सभिनी सां गॾु भाउ बलू चेथाणी जी। जय झूलेलाल भाउ। जय झूलेलाल जी तव्हांजो घणो घणो महिरबानी स्वागत। शोभा, महिरबानी धन्यवाद घुराइण लाइ। पहिरीं त ॾाढो सुठो लॻो। हिन कार्यक्रम जी शुरूआत तमामु सुठी रही। औरत खे महान चयो वियो। मां बि चवंदो आहियां औरत महान आहे। औरत न हुजे त जहान न हले। हाणे शोभा न हुजे त कवि सम्मेलन हले छा? त औरत सचपच महान आहे। मां हर हंधि चवंदो आहियां, ॾिसो औरत जा केतिरा रूप आहिनि। औरत जीजल माउ बणी सीने में सांढे ॿार, घर बि ॾिसे थी पर बि ॾिसे थी लहे पतीअ जी सार। औरत भाभी भेण बणी ॾिए थी प्यार अपार, धरतीअ वांगुरु सूर सहे यार उफ़ न करे हिकु बार। देवी अन्याणी जे रूप में, देवी अन्याणी जे रूप में पूजे सारो जहान। औरत आहे महान, औरत आहे महान, सचपच औरत महान आहे। त ॾाढी सुठी शुरूआत थी। ऐं वरी तव्हां आफ़ताब साहिब जे जेको ॾेखारियो लाइव, मूंखे पंहिंजी पुराणी यादि अची वई। अलाए घणा प्रोग्राम हिन सां गॾु न, हिननि जे संचार तव्हांखे ख़बर ई आहे। ॾाढा प्रोग्राम न माण्हुनि जो मन मोहे छॾींदा। छा त संचालन कंदा। मां त पाण खे वॾो क़िस्मत वारो सम्झंदो आहियां, छो जो आफ़ताब साहिब जो घर असांजे पाड़े में ई आहे। बिल्कुलु असांजे पाड़े में आहे। रोज़ रामसत थींदी हुई ऐं ॾाढियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं थींदियूं। कॾहिं मार्गदर्शन ॾींदा, कॾहिं कविताऊं ॿुधाईंदा। मां त अलाए कहिड़े दुनिया में खोइजी वियुसि। त सभ खां पहिरियों मां नमन कयां थो सदा हयात कुंदनलाल नाची साहिब खे ऐं असांजे दिलबर दोस्त टीकम आफ़ताब साहिब खे। टीकम आफ़ताब साहिब जो पूरो नालो हो टीकम मेठाराम आसूदाणी आफ़ताब। आफ़ताब सदन तखलुस हूंदो। हिन जो जनम आफ़ताब साहिब हिन जो तखलुस हुए। जनम 6 जून 1938 ऐं यार असांखे यार छॾे वियो 1 जनवरी 2014। सच में दिलबर दोस्त हो यार। अॼा हिननि जी घणी किताब हिननि लिखिया। कागज़ कलम, मासूम फरिश्ता, वॾी अम्मा वग़ैरह वग़ैरह। इन शान में मां छा चवां। हिननि जी शाइरीअ जो नाहे कोई जवाब। कॾहिं ठरी पवंदो हो मन त कॾहिं अखियुनि में आब। हर को इंसान मिलण लाइ हूंदो हो बेताब। अहिड़ो दिलबर शाइर हो टीकम आफ़ताब। वाह 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 वाह, बिल्कुल सही ॻाल्हि चयव, बिल्कुल सही। बहुत खूब। ऐं हिननि जी वरी तव्हां कविताऊं ॿुधो। मां 4 लाइनियूं ॿुधायूं, वधीक न, 2-4 लाइनियूं ॿुधायां। हिकु ॼणनि लिखियो, सिंधी क़ौम रहंदी सिंधियत बि रहंदी, अॻियों औज रहंदो ऐं इज़त बि रहंदी। अगरि पंहिंजे सीने अंदरि सिंध आहे त ॿोली असांजी सलामत बि रहंदी। वाह वाह।
ऐं वरी ॾिसो हिकनि चवंदा नसरो नज़म असांजो, नसरो नज़म असांजो, रंजो गम असांजो, आणे थो आलम अॻियां कागज़ कलम असांजो। सत जॾहिं अवाम जी कविताऊं लिखी ॾींदा हुआ या लिखी ॿुधाईंदा हुआ या केरु हुन जा किताब पढ़ंदो त हुनजो एतिरो असरु थींदो ऐं लिखण चवंदा आहिनि वधीक असरु थींदो आहे। पाण त अलाए कहिड़ी दुनिया में खोइजी वेंदा हुननि जी शाइरी पढ़ी करे। हुन लेखणी सुठी ऐं अॼुकल्ह बि जेके सुठा शाइर लिखनि था लिखण जो असरु पए थो। बाक़ी मूं सां कुझु सम्झाइनि कोन सम्झंदा केतिरो सां हिकु कन ॿुधी ॿिए कन कढी था छॾिए। हर को तो पंहिंजी अलाए ॿिए जी ॿुधणु नथो चाहे छो त हर कंहिंखे मिली आज़ादी आहे, ख़ूब आज़ादी मिली न। हाणे तो बल्लू चोए थाणी चवंदो आहे सभिनी खे खिलो 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 किथे था खिलनि, खिलनि ई नथा। यार मोर वांगुरु टिलो टिलो किथे था टिलनि, अरे खिलनि ई न। हाणे भला ॿुधाए करे छा बल्लू यार, कहिड़ी धूड़ पाए, खिलनि ई नथा, खिलनि ई नथा। मां कहिड़ी धूड़ पायां, खिलनि ई नथा, मां कहिड़ी धूड़ पायां। हाणे ॿार थी विया असांजा बि बाबा, हाणे ॿार थी विया असांजा बि बाबा, ॿुधनि ई नथा मां कहिड़ी धूड़ पायां, ॿुधनि ई नथा मां कहिड़ी धूड़ पायां। महीने खां मिजमान आहिनि टिकिया पिया यार, महीनो थी वियो वञनि ई कोन था घर खां ॿाहिरि। चवां थो घर वञो, चवंदा कोरोना आहे। अरे पोइ आयो कीअं, कोरोना में आयो कीअं, अचण लाइ ठीकु आहे। महीने खां मिजमान आहिनि टिकिया पिया, भॼनि ई नथा मां कहिड़ी धूड़ पायां। चइनि थोरा यारनि जा पियो वार मेटिया। यार शोभा सुञाणे मुंहिंजे दोस्तनि खे, सभिनी जा वार छा घुंघरालू आहिनि, वॾा फुल आहिनि। मूंखे साड़ थींदो आहे न यार, त पियो हथु घुमाईंदो आहिनि त मन थोरा मूं वांगुरु थिए। अरे हुन में हिकिड़ी और मुंहिंजे मन में छा आहे, उहो सोचींदा आहिनि प्यार सां हथु घुमाए। हिकिड़ो दोस्त आहे 3 महीना थी विया आहिनि हथु घुमाए, हाणे थोरी रिज़ल्ट आई आहे, थोरा ॿ 4 वार। ऐं हिकिड़ो यार हिकिड़ो बैरागढ़ जो माण्हू आहे, मूंखे ॾिसी करे वठी डुक पाईंदो आहे, भॼंदो आहे, चवां मथां हथु रखे मथे ॾे त थियनि थोरा यारनि जा त्योहार मेटिया, खुसनि ई नथा मां कहिड़ी धूड़ पायां, खुसनि ई नथा मां कहिड़ी धूड़ पायां। अरे घणा ईंदा छेड़ी न यार, माण्हू छेड़ींदा पिया न ॾिसी करे। हाणे तव्हांखे ख़बर आहे मां अंडो बंडो खाईंदो कोन आहियां यार। ॿार छा कंदा आहिनि, मुंहिंजे पेंट जे खीसे में ई अंडो फिटी करे हीअं फोड़े करे वठी डुक पाए भॼंदा आहिनि ऐं छेड़ींदा न यार। ऐं मां वरी इहे मांस मच्छी कोन खाईंदो आहियां। हाणे कॾहिं दिलि थींदी आहे चिमचे सां खणी खाईंदो आहियां, पर हथु कोन लॻाईंदो आहियां, हथु बिल्कुलु कोन लॻाईंदो आहियां। त घणा ईंदा छेड़ी, हाणे चिमचे सां हथु त कोन थो लॻायां न यार। घणा ईंदा छेड़ीनि पर मुंहिंजा पादर पुछनि ई नथा मां कहिड़ी धूड़ पायां, छा कयां। ॾिसनि था मोबाइल अधु राति ताईं, खणी मना कर उन्हनि खे बाबा सुम्हो, अखियूं हीअं फाड़े ॾिसंदा ॼण सव सव बल्ब पिया ॿरनि। ॾिसनि था मोबाइल अधु राति ताईं, सुम्हनि ई नथा मां कहिड़ी धूड़ पायां, सुम्हनि ई नथा मां कहिड़ी धूड़ पायां, छा कयां। के पारूं थियूं शिकिलियूं खणी वेठा आहिनि, शोभा ॾिसी अहिड़ी न ॾियूं, सभु माण्हू खिलनि, 2 ॼणा तो साम्हूं वेठा अथई, ईअं बूथ सजाए वेठा आहिनि को गोरा बि ॿुॾी विया अथनि। अरे हो वेठा 2 ॼणा हो साम्हूं खे ॾिसण था अचनि। के पारूं थियूं शिकिलियूं खणी वेठा आहिनि, खिलनि ई नथा मां कहिड़ी धूड़ पायां। वॼाए दुहिल रत हथनि मां कढियो। अरे यार शादी हुई, मूंखे घुराए चई भले तुंहिंजो अचणु तमामु ज़रूरी। चई मां चयो ठीकु आहे,
हेॾो प्रेम सां घुराए जो त वञा उते वञा, न को बैंड न को बाजा, शांती लॻी पई। मां चयो अरे ॾाढो सुठो आहे, शांतीअ सां हींअर तुंहिंजो शादीअ जो प्रोग्राम आहे थी वेंदो, छोटो मोटो जेको बि आहे। चई ईअं की तोखे छाजे लाइ घुरायो आहे? मां चयो छो? चई खण वरी वॼाए। अरे यार इन लाइ घुराया न, वॼाए रत हथनि मां कढियो मूं, नचनी न पिया, मां कहिड़ी धूड़ पाया, रत निकिरिया, नचनी कोन पिया। अरे छा कयां? पियो चिल्लाया चओ आयो लाल झूलेलाल, चवनि न पिया मां कहिड़ी धूड़ पाया। सच्ची ॻाल्हि आहे। हाणे भला ॿिए न पिया चवनि न चवनि, हे मुंहिंजा जेके दिलबर दोस्त वेठा आहिनि साम्हूं, तव्हां वेठा आहियो, तव्हां ई खणी हिकु भेरो चओ मुंहिंजी दिलि खे थोरी त ठरे यार, सिक शिरदार चओ जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय वाह वाह, दिलि ख़ुशि। अॼु भॻवान खे यादि करणु त अॼुकल्ह छा आहे, माण्हुनि में सचाई घटिजी वई आहे। झूलेलाल साईं खे यादि कोन था कनि त भलो कीअं थींदो। माण्हू ॿाहिरां अलॻि चहिरो पाए वेठा अथव, अंदरां वरी कुझु अलॻि ॾिसणु ईंदो आहे। चंद्र भॻत चयो इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं, इहे दिलि लॻीअ जूं ॻाल्हियूं, दिलि में हज़ार आहिनि, कहिड़ियूं तोखे ॿुधायां हिते बेशुमार आहिनि। चयो न, चंद्र भॻत चई वियो न। पर अॼुकल्ह न को उहे दिलि लॻी जूं ॻाल्हियूं आहिनि, न को उहे यार दिलदार आहिनि, सभु ठग थी पिया। बिल्कुलु अंदरि ठग, ॿाहिरां कोन ॾिसणु ईंदो। त मां चवंदो इहे यार ठगीअ जूं ॻाल्हियूं, इहे यार ठगीअ जूं ॻाल्हियूं, दिलि में हज़ार आहिनि, कहिड़ा मां पोल खोलियां हिते बेशुमार आहिनि। इहे यार ठगीअ जूं ॻाल्हियूं, इहे यार ठगीअ जूं ॻाल्हियूं, ओ दिलि दुखाईंदड़, ओ दिलि दुखाईंदड़, ओ दिलि दुखाईंदड़, मुंहिंजे घर में न पेर पाइजे, अरे टंगूं भॼी छॾींदो सैं, इहा ॻाल्हि दिलि ते लाइजे, इहा ॻाल्हि दिलि ते लाइजे। रख ज़ुबान तूं संभाले, रख ज़ुबान तूं संभाले, अरे पादर पुसिया पिया आहिनि, इहे यार ठगीअ जूं ॻाल्हियूं, दिलि में हज़ार आहिनि, इहे यार ठगीअ जूं ॻाल्हियूं, इहे यार ठगीअ जूं ॻाल्हियूं। कूड़ा करी थो वादा, कूड़ा करी थो वादा, कूड़ा करी थो वादा, पोइ बहाना थो बणाई, हिकु कूड़ लिकाइण लाइ 100 कूड़ थो ॻाल्हाई, हिकु कूड़ लिकाइण लाइ 100 कूड़ थो ॻाल्हाई। अरे आहिनि अंदर जा कारा, ॿाहिरां भली ख़ूबसूरत आहिनि यार, अंदरि कंहिं ॾिठो आहे, आहिनि अंदर जा कारा, अरे ॿाहिरां पिया मुस्कुराइनि, इहे यार ठगीअ जूं ॻाल्हियूं, दिलि में हज़ार आहिनि, इहे यार ठगीअ जूं ॻाल्हियूं, इहे यार ठगीअ जूं ॻाल्हियूं। महिरबानी, वरी कॾहिं गॾिबासीं, वरी ॻाल्हियूं कंदासीं ठगनि जूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल भाऊ, वाह, मज़ो अची वियो तव्हांखे ॿुधाइण लाइ कि वाकई अॼु असां खिली खिली खून वधायोसीं। चवंदा आहिनि कि कंहिंखे खिलाइण बि हिकु तरह जो रक्तदान आहे न, खून जो दान कंदा आहिनि, चवंदा आहिनि रक्तदान महादान, त खिली खून वधाइण बि त हिकु रक्तदान ई आहे। तव्हांजो शुक्रिया असांखे इहो रक्तदान कराइण लाइ, घणो घणो शुक्रिया भाऊ। महिरबानी महिरबानी। आफ्ताब साहब जी असां ॻाल्हि करे रहिया हुआसीं। नाची साहब जे बारे में तव्हां सभिनी साहित्य प्रेमियुनि खे ॿुधाइण चाहींदसि त चवणी आहे, पाणी वहंदड़ चङो, जोगी रमंदड़ चङो, साहित्य जी धारा बि लगातार वहंदी थी वञे। उन्हीअ धारा खे अञा पंहिंजो प्रवाह ॾियण लाइ हिकु अहम नालो जेको ॿुधाइण चाहींदसि, कुंदन लाल रामाणी नाची साहब। इन्हीअ में साहित्यकार नाची साहब हिकु जोगी, रमंदड़ जोगी जे वांगुरु ई साहित्य जी सेवा कई, सिंधी साहित्य खे वाधारो कयो। इन्हीअ में
26 फरवरी 1923 ते नाची साहब रोहिड़ी ज़िलो सखर सिंध में पंहिंजूं अखियूं खोलियूं। रेलवे जी नौकरी तां रिटायर्ड नाची साहब पाण खे नंढो करे ई ॼाणींदा हूंदा। इहा मुंहिंजी हिकु कल्पना आहे कि तॾहिं ई उन्हनि पंहिंजो तखल्लुस नाचीज़ रखियो आहे। सहजता ऐं सरलता जीअं त अंजू मोटवाणी बि ॿुधाई उन्हनि जे स्वभाव में हुई, लेखनी में बि, उन्हनि जी कलम में बि इहा सरलता नज़र ईंदी थी वञे। उन्हनि जी रचनाउनि में असां ॾिसूं उन्हनि जो हिकु झलक ॾिसूं कि उन्हनि जी रचनाउनि में बि इहा सरलता केॾी आहे कि बदिलियो जो वक़्तु मुंहिंजो तयारनि छॾे ॾिनो, बदिलियो जो वक़्तु मुंहिंजो तयारनि छॾे ॾिनो, आयो जो वक़्तु सख़्तु त प्यारनि छॾे ॾिनो, कंहिंजी करियां शिकायत कंहिंजी करियां गिला, हिकु ॿिनि जी ॻाल्हि नाहे हज़ारनि छॾे ॾिनो। त इन विरह खे बि, इन जुदाईअ खे बि उन्हनि सरलता सां कीअं शब्दनि में पिरोयो आहे, इहा झलक असांखे हिते ॾिसण लाइ मिले थी। सरलता जी पर्सनैलिटी वारे नाची साहब सरलता खे धारण कयो हो ऐं तव्हां सभिनि खे ॿुधाइण चाहींदसि कि सरलता खे धारण करण ई सभ खां ॾुखियो कमु आहे। ऐं हिकु भोपाल जी असांजी हिकु प्यारी भेण डॉक्टर कंचन जिज्ञासी, हिकु उभरंदड़ सिंधी काव्य क्षेत्र में नालो आहे। संस्कृत में PhD डॉक्टर कंचन जिज्ञासी कई आहे। कॉलेज में प्राध्यापक प्रोफेसर जे पद ते कमु करे रही आहे। असांजी प्यारी भेण कंचन जिज्ञासी आकाशवाणी भोपाल सां घणे वक़्त खां जुड़ियल आहे ऐं हींअर सिंधी कार्यक्रम जेको हफ़्तेवार सिंधी कार्यक्रम आकाशवाणी भोपाल तां प्रसारित थींदो आहे उन में बि कविताऊं ऐं टॉक्स ऐं घणनि ई कमनि जे ज़रिए आकाशवाणी भोपाल सां जुड़ियल बि आहे। उनखे सिक भरियो सॾु ॾियां थी। नाची साहब जे हिन सिटुनि सां गॾु पंहिंजे अंदर में पाण ई पइजी वञा थो मां, केॾी वॾी ॻाल्हि आहे। पंहिंजे अंदर में पाण ई पइजी वञा थो मां, जित पहुच नाहे मुंहिंजी, जित पहुच नाहे मुंहिंजी, उते पहुची वञा थो मां। केॾी गहराई वारी ॻाल्हि नाची साहब चई आहे इन सिटुनि सां सिक भरो सॾु प्यारी भेण डॉक्टर कंचन जिज्ञासी खे, त हू पंहिंजूं रचनाऊं पेश कनि। डॉक्टर कंचन जिज्ञासी। सभिनी साथियुनि खे मुंहिंजी सिक भरी नमस्ते। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभिनी खां पहिरियां आफ्ताब जी ऐं नाचीज़ जी खे नमन जी। ॿुधाइण चाहींदमि कि सिंधीअ में मां थोरी कची आहियां, इन करे सिंधीअ में कविताऊं लिखण जी हिम्मत घटि कंदी आहियां। जॾहिं शोभा यादि कंदी आहे तॾहिं कलम मां का सिंधी कविता निकिरंदी आहे। थैंक यू शोभा जी। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, इहो मां नथी चवां, इहो असांजा वॾड़ा चई विया आहिनि, जंहिंजो मतिलबु आहे कि नारीअ जो सम्मान, जिते नारीअ जो सम्मान थींदो आहे उते देव बि ख़ुशि थींदा आहिनि। सम्मान छड़ो लफ़्ज़नि में न पर पंहिंजे व्यवहार में बि हुजणु खपे। बिल्कुलु सही। मुंहिंजी माता अक्सर हिकिड़ो पहाको चवंदी हुई, जेको हिन तरह सां हुयो कि अट न कयां मट, फेरे कयां ताराज़ीअ जो वट, पर तॾहिं बि न कयां कंहिंखे पंहिंजे ॿारनि जे पेर मट। त हर माउ पंहिंजे ॿारनि लाइ इहो ई भाव रखंदी आहे। त इन पहाके सां शुरूआत कंदे मां स्त्रीअ खे हुनजी ताक़त जो अहसास कराइण जी कोशिश कई आहे पंहिंजी कविता में। हिन टाइम नवरात्रा बि हली रहिया आहिनि, त माता शक्तिअ जी आराधना कंदे पंहिंजी रचना तव्हांजे साम्हूं रखां थी। जीअं कि मां पहिरियां ई चयो कि मां सिंधीअ में थोरी कची आहियां, त कुझु ग़लती थिए त माफ़ी चाहींदमि एडवांस में ई। वॾा चई विया गिलामा गुल थींदा ऐं पचर मां पुट, वॾा चई विया गिलामा गुल थींदा पचर मां पुट, असां चऊं था अट न कयूं मट, फेरे छॾियूं ताराज़ीअ जा वट, अॼु जूं धीअर नाहिनि पुटनि खां घटि, कामयाबी आ इन्हनि न्याणनि जी पेरनि मट। वॾा चई विया गिलामा गुल थींदा ऐं पचर मां पुट, असां चऊं था अट न कयूं मट, फेरे छॾियूं ताराज़ीअ जा वट, अॼु जूं धीअर नाहिनि पुटनि खां घटि, कामयाबी आ इन्हनि जी पेरनि मट। वाह, क्या ॻाल्हि आहे। वाह।
शुक्रिया। इहे नंढपण में हिन घर जी सूंह, पणिजी वञनि त साहुरनि जी सूंह, इहे रुठनि जॾहिं त साहु वञे, इहे रुठनि जॾहिं त साहु वञे, इहे खिलनि जॾहिं त साज़ बणे, इहे खिलनि जॾहिं त साज़ बणे। जॾहिं अॻिते वधनि पंहिंजे जीवन में हीअ दुनिया करे अभिमान तॾहिं, जॾहिं अॻिते वधनि पंहिंजे जीवन में हीअ दुनिया करे अभिमान तॾहिं, इहे हौसलनि सां उॾनि जॾहिं त ख़ुशि थी पए आसमान तॾहिं, इहे हौसलनि सां उॾनि जॾहिं त ख़ुशि थी पए आसमान तॾहिं। जॾहिं पुठियां छॾनि हर माण्हूअ खे, जॾहिं पुठियां छॾनि हर माण्हूअ खे करे कुदरत बि अभिमान तॾहिं। जॾहिं मदद करनि कंहिं घुर्जल जी, थिए घुर्जल जो बि मान तॾहिं। नाहे घुर्ज सहारे जी, हे त पाण ई लोह समान, नाहे घुर्ज सहारे जी, हे त पाण ई लोह समान। वधनि वसनि ऐं खिलंदियूं रहनि, बसि अहिड़ो वातावरण आम, वधनि वसनि ऐं खिलंदियूं रहनि, बसि अहिड़ो वातावरण आण। कॾहिं बिना रोक जे हलण त ॾे, कॾहिं बिना रोक जे हलण त ॾे, कॾहिं पंहिंजे प्रण ते मरण त ॾे, कॾहिं हक़ सां पंहिंजे हलण त ॾे, कॾहिं पंहिंजे प्रण ते मरण त ॾे, कॾहिं बूंद प्यार जी घुलण त ॾे, कॾहिं ग़लतियुनि ते ठहियो करे त ॾिस, कॾहिं ग़लतियुनि ते ठहियो करे त ॾिस, कॾहिं पोइ छा थी वियो चई त ॾिस, कॾहिं पोइ छा थी वियो चई त ॾिस, कॾहिं ग़लतियुनि ते ठहियो करे त ॾिस, कॾहिं पोइ छा थी वियो चई त ॾिस। तोखे ॿीणो प्यार न मिले अगरि, तोखे टीणी साह न मिले अगरि, त बि तूं नाहे कंहिं घाटे में, तोखे ॿीणो प्यार न मिले अगरि, तोखे टीणी साह न मिले अगरि, त बि तूं नाहे कंहिं घाटे में। तूं न्याणियुनि जो क़दुरु करे त ॾिस, उहो सभु कुझु तो ते वारींदी, दिलि खोले परवाह करे त ॾिस, उहा तोखे कान विसारींदी, उहा तोखे कान विसारींदी। अॻलियूं पंक्तियूं न्याणियुनि जे लाइ आहिनि जेके चाहिनि त सॼे समाज जो वातावरण बदिले थी सघनि, उन्हनि खे उन्हनि जे लाइ मैसेज आहे। हिन दुनिया जी तूं रचनाकार, हिन दुनिया जी तूं रचनाकार, सही दर्द ऐं महणा बारंबार, सही दर्द ऐं महणा बारंबार, तूं घर खे सुर्ग बणायो आहे, घर वारनि ते पाण लुटायो आहे। हिन दुनिया जी तूं रचनाकार, सही दर्द ऐं महणा बारंबार, तो घर खे सुर्ग बणायो आहे, घर वारनि ते पाण लुटायो आहे। को वार न तोखे भॼी सघे, को वार न तोखे भॼी सघे, पंहिंजे रस्ते सां न छिनी सघे। दिल वॾी करे रखजांइ सदा, दिल वॾी करे रखजांइ सदा, निर्भय थी नेह लुटाए सदा, निर्भय थी नेह लुटाए सदा। तुंहिंजे मुंहिंजे खां मथे उथी, तुंहिंजो या मुंहिंजो, तुंहिंजे मुंहिंजे खां मथे उथी भेद जो भाव मिटाए सदा। हीअ दुनिया तुंहिंजी मुठीअ में, हीअ दुनिया तुंहिंजी मुठीअ में, तूं पंहिंजो क़दुरु वधाए सदा। सही ग़लति खे परखण जी, उचित अनुचित जो विवेक, सही ग़लति खे परखण जी हिन जग में जोत जगाए सदा, हिन जग में जोत जगाए सदा। वाह वाह, छा ॻाल्हि आहे कंचन दीदी, वाह। हिकु ॿी रचना मुंहिंजी इहा बि ज़ालुनि जी समस्या खां ई रिलेटेड आहे। सुबुह जी नेरनि खां वठी मंझंदि शाम राति जी रोटीअ जी प्लानिंग करणु थोरो मुश्किल कमु लॻंदो आहे। अॼु जे कल्चर में जॾहिं ॿारनि लाइ ढेर सारे खाधे जा आकर्षण मौजूदु आहिनि त हर वेले ते अलॻि अलॻि ताम ठाहिणु कुझु वधीक ई मुश्किल थी वेंदो आहे। लॻभॻि 6 महीननि खां इहे लॉकडाउन जी परिस्थितियूं हुयूं त लॻभॻि 6 महीननि खां पोइ महिमाननि जी रोटी मोकिलाइणु मेंटली ऐं फिज़िकली मैनेज करण में कहिड़ा भाव कंहिं ज़ाइफ़ा जे अंदरि अची सघनि था, इहो समेटण जी कोशिशि कई आहे मां हिन कविता में, ऐं हुन में थोरी कॉमेडी विझण जी कोशिशि कई आहे। नंढी सी कविता पेश आहे जी। बदलाव ऐं विकास लाइ आ दुनिया में अॼु आफ़त, बदलाव ऐं विकास लाइ आ दुनिया में अॼु आफ़त। बदलाव विकास जे नाले सां नवनि सामाननि जी आहे रोज़ नई नई आगत, नवनि सामाननि जी आहे रोज़ नई नई आगत। मोबाइल ऐं लैपटॉप में सभई थी विया बिज़ी, मोबाइल ऐं लैपटॉप में सभई थी विया बिज़ी। ऑनलाइन शॉपिंग थी वई आहे असां सभिनि लाइ ईज़ी, ऑनलाइन शॉपिंग थी वई आहे असां सभिनि लाइ ईज़ी। 8-10 महिमाननि जी अॼु मोकिलाई आहे रोटी,
8-10 महिमाननि जी अॼु मोकिलाई आहे रोटी। रोटी ॿारनि आ उत्पात मचायो करण न ॾींदा रोटी, ॿारनि आ उत्पात मचायो करण न ॾींदा रोटी। कुंती वई मशरूम वठण त अञा न आई मोटी। केतिरा प्रेशर रहंदा आहिनि कंहिंजी रोटी ठाहिण में कि गैस भी ख़तम थी वेंदी ऐं लाइट भी हली वेंदी, त इहे सभु थोड़ी सी कल्पना आहे कि कुंती वई मशरूम वठण त अञा न आई मोटी, जल्दी सां भोपाल कार्ड सां आणायूं था न्यूट्री, जल्दी सां भोपाल कार्ड सां आणायूं था न्यूट्री। पर ही छा थियो, गैस खे भी चढ़ी वियो आहे छटो। हे छा थियो, गैस खे भी चढ़ी वियो आहे छटो। जल्दी सां सिलेंडर आणे, गैस सिलेंडर मटियो। ॾाढी ॾुखी इहा नौकरी घर में रोटी ठाहिण, ॾाढी ॾुखी इहा नौकरी घर में रोटी ठाहिण। तंहिंखां त सवलो कंहिं होटल में महिमान घुराइण, तंहिंखां त सवलो कंहिं होटल में महिमान घुराइण। घर जी भाॼियूं बीह पटाटा ठाहिण बि विया विसरी, घर जी भाॼियूं बीह पटाटा ठाहिण बि विया विसरी। ॿारनि खे बि कान वणनि था खीर मलायूं मिसरी, ॿारनि खे पिज़्ज़ा ऐं बर्गर थो ॿारनि खे बि कान वणनि था खीर मलायूं मिसरी। कंहिंसां सलजे सूर इहो मां सम्झी सघियसि न अॼु बि, कंहिंसां सलजे सूर इहो मां सम्झी सघियसि न अॼु बि। मुड़ुस भला छा ॼाणनि इहा ज़ालुनि जी सिरदर्दी, मुड़ुस भला छा ॼाणनि इहा ज़ालुनि जी सिरदर्दी। थैंक यू। वाह 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 दीदी वाह। वाकई अॼु कॾहिं कॾहिं महिमान घुरायो उन ई ॾींहुं गैस ख़तम थींदो है न, उन ई ॾींहुं भाॼी न मिलंदी, उन ॾींहुं गाॾी ख़राब थींदी आहे, अक्सर थींदो आहे। वाह 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 वाह, ॾाढो सुठो ॾाढो सुठो, ॾाढो बढ़िया, ॾाढो मज़ो आयो। हा, तव्हांजी हिन जेका स्त्री जी ॻाल्हि कई त राही साहब जूं ही कुझु रचनाऊं मूंखे बि यादि अची वियूं त स्त्री तूं कुदरत जी धीउ, स्त्री तूं कुदरत जी धीउ, नदीअ जी लहर समुंड जी सीर, नदीअ जी लहर समुंड जी सीर, कॾहिं लुक लूह कॾहिं तूं हीर, ॼेठ जी तपत पोह जो सीउ, स्त्री तूं कुदरत जी धीउ, स्त्री तूं कुदरत जी धीउ। वाकई कुदरत ई उनखे घणेई गुण बख़्शिया आहिनि, इहा असांजी वाकई ख़ुशकिस्मती आहे। ऐं हींअर कार्यक्रम में अॻिते वधूं था ऐं भोपाल जे हिक ॿिए सुहिणे शाइर खे असां आमंत्रित कयूं था, केटी दादलाणी। भोपाल जे हिकु असांजो प्यारो साहित्यकार जंहिंजो सॼे देश में हिकु साहित्य जे खेत्र में अलॻि ई नालो आहे। न रुगो साहित्य में, मंच संचालन में बि, जीअं असां आफ्ताब साहब जी ॻाल्हि कईसीं त आवाज़ जा धणी त असांजा केटी भाऊ बि आहिनि। स्टेट बैंक मां रिटायर थियल आहिनि, रंगमंच जे स्टेज ते बि लॻभॻि 200 शोस कया अथनि ऐं घणेई सिंधी में अवां किताबूं लिखियूं आहिनि ऐं स्टेज शोज़ हिंदी सिंधी ॿिन्ही में कया अथनि। 1983 में तव्हां शाइरी सां जुड़िया, हुते हिकु वर्कशॉप नागपुर में थी हुई जंहिंमें अवां भाग वरितो हो ऐं तॾहिं खां शाइरीअ जो शौक़ु जाॻियो ऐं 3 किताब अवांजा, चकर 84 जो गीत गज़ल जो 2013 में किताब आयो जंहिंखे मध्य प्रदेश साहित्य अकादमी पारां पुरस्कृत श्रेष्ठ किताब लाइ कयो वियो। तृष्णा सिंधी गीतनि जो किताब शाया थियो ऐं हींअर 2019 में उब हिरियूं अखड़ियूं इन्हीअ गज़लुनि जे किताब ते नेशनल काउंसिल फॉर सिंधी प्रोमोटिंग लैंग्वेज उन्हनि खे 1 लख रुपए जो पुरस्कार ॾिनो आहे। भाव अहिड़ी शख्सियत सां अॼु हिते मिलंदे असांखे ॾाढो पाण ते फ़ख्रु थो महसूस थिए। आकाशवाणी ऐं दूरदर्शन जा अप्रूव्ड न्यूज़ रीडर, कलाकार, ड्रामा आर्टिस्ट केटी दादलाणी जी असां सभिनि सां गॾु आहे। दिलि सां केटी भाऊ तव्हांजो स्वागत स्वागत स्वागत। सभिनी खे नमस्कार। नमस्कार भाऊ, नमस्कार। मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे, घणे ॾींहंनि खां पोइ तव्हांजे साम्हूं आयो आहियां। जी जी बिल्कुलु, असांखे बि ॾाढो सुठो थो लॻे तव्हांखे साम्हूं ॾिसी। ऐं असांजे साथियुनि खे ॿुधाइण चाहींदसि की कुझु वक़्त जी मार चेंज करे छॾियो, पर ज़िंदा दिली जेका आहे उन्हनि में ज़िंदा दिली जो एतिरो जज़्बो आहे त उहो यादि पियो अचे कि जिंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल क्या खाक जीते हैं।
त उहे सच में जीअण वारा बि मरंदा आहिनि, पर जिन जंग जीती ज़िंदगीअ जी ऐं असांजे साम्हूं आहिनि, उन्हनि खे सलाम कंदे असां उन्हनि सां रूबरू आहियूं। केटी दादलानी जी, थैंक यू। सभ खां पहिरीं कुंदन लाल आशीष, सदा हयात कुंदन लाल आशीष ऐं टीकम आफ्ताब खे श्रद्धांजलि अर्पित थो कयां। उन सां गॾु मां मुशारफ़ कया आहिनि, मुशारफ़त कई आहे, मूंखे ओॾी यादि था अचनि। छा बिल्कुलु छा कंपेयरिंग कंदा हुआ, समो बंदि बिल्कुलु मां एकाग्रचित थी ॿुधंदा हुआ। ठीकु आहे, वक़्त जी महिरबानी। मां कुझु रचनाऊं पेश थो कयां तव्हांजे साम्हूं। स्वागत आहे भाउ। सिंधी अबाणी ॿोलीअ खे माण्हू भुलाए वेठा आहिनि। मां हिकु कंदुसि पंहिंजे शहर में त सिंधी अपनी ॿोली आहे, सिंधी अपनी ॿोली आहे, सिक सां नी निभाए ॾिस। सिंधी अबाणी ॿोली आहे, सिक सां नी निभाए, कंधु खणी ऊंचो ई हल, कंधु खणी ऊंचो ई हल, पंहिंजो शान वधाए ॾिस, पंहिंजो शान वधाए ॾिस। आहे सुञाणप में खुददारी, आहे सुञाणप में खुददारी, मान जहां में माणे ॾिस, मान जहां में माणे ॾिस, सीनो ताने हलण सिखी, सीनो ताने हलण सिखी, शान सां सिंधी सॾाए ॾिस, शान सां सिंधी सॾाए ॾिस, शान सां सिंधी सॾाए ॾिस। वाह वाह, छा ॻाल्हि आहे, वाह। हाणे मां तव्हांखे रचना जेका पेश करे रहियो आहियां तव्हांजे साम्हूं, उहा मुंहिंजी कविता अथव। शायदि जी शुरूआत मूं हिन कविता सां कयो हो। वाह वाह, छा ॻाल्हि आहे भाउ। दिल पर दिल दुखे थी, अॼु घणी तो खां सवार, मुंहिंजा दिल पर दिल दुखे थी, अॼु घणी तो खां सवार, अॼु ख़ुशी भी गम जो रेगिस्ता बणी तो खां सवार। वाह 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 वाह। अॼु घणी तो खां सवार, यादि तुंहिंजी आहे मुंहिंजे ज़िंदगीअ जी हम सफ़र, तुंहिंजी आहे मुंहिंजे ज़िंदगीअ जी हम सफ़र, तूं ई चओ केॾां वञा, हो तूं ई चओ केॾां वञा, हीअ दिल खणी तो खां सवार। वाह 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 वाह। दिल दुखे थी, अॼु घणी तो खां सवार, नेण मुंहिंजा अॼु वसाइनि बेमुंदी बरसात था, अच्छा जी, मुंहिंजा अॼु वसाइनि बेमुंदी बरसात था, जीअ झुरियल खे ॻाल्हि काई, जीअ झुरियल खे ॻाल्हि काई, बिन वणी तो खां सवार, वाह 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 वाह। जीअ झुरियल खे ॻाल्हि काई, बिन वणी तो खां सवार, मुंहिंजा दिल पर दिल दुखे थी, अॼु घणी तो खां सवार। अॻिते आहे, बाग़ दिल जो थियो उजड़ ऐं थी खिज़ां अॼु मुंद बहार, बाग़ दिल जो थियो उजड़ ऐं थी खिज़ां अॼु मुंद बहार, टार मां सभु गुल पिया हो, टार मां सभु गुल पिया, पट ते छणी तो खां सवार, मुंहिंजा दिल पर
वाह वाह। अॼु घणी तो खां सवार मन लुभाइण जी जीत कोशिश अॼु ज़मानो थो करे पाइण जीत कोशिश थो ज़मानो भी करे कीअं ॾियां कंहिंखे भला हो कीअं ॾियां कंहिं दिल जी मणी तो खां सवार। वाह 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 वाह, क्या गाना। अॼु घणी तो खां सवार अॼु ख़ुशी भी मधुरेगी बणी तो खां सवार पर दिल दुखे थी अॼु घणी तो खां सवार। वाह वाह। तो खां सवार इहा मुंहिंजी पहिरीं रचना आहे। वाह वाह वाह। सोचो ये पहिरीं रचना हीअ लिखियल आहे त अॻिते छा धारा वही हूंदी। हा, हिकु वर्कशॉप में लिखी हुई एक्चुअली, त जॾहिं मां पेश कई त मूंखे उस्ताद जी पुराणो अदीब इरशाद साहब इरशाद उन चयो तूं इहा तुंहिंजी पहिरीं रचना आहे। मां चयो हा साईं, मां पहिरीं रचना लिखाई। वाह वाह, सच में मञी नथो सघूं तुंहिंजी पहिरीं रचना हुई। शुरूआत अहिड़ी सुहिणी थी आहे त अॻिते छा न सुहिणो थींदो। जी हा हा, ॿी रचना बि छा मुंहिंजी? जी स्वागत आहे। सिंधी आहियूं सिंधी आहियूं सिंधी सिंधी आहियूं सिंधी सदायूं ख्वाबनि में छो उमिरि विञायूं। सिंधी आहियूं सिंधी सदायूं ख्वाबनि में छो उमिरि विञायूं। सिंधु सभ्यता नाज़नि वारी सिंधु सभ्यता नाज़नि वारी वेदनि जी धरती मोचारी वेदनि जी धरती बहबूदी त मिसाल बणी आहे। बहबूदी त मिसाल बणी आहे। लालण जी बि महिर घणी आहे। बहबूदी त मिसाल बणी आहे। लालण जी बि महिर घणी आहे। हिक सां चेटीचंड मल्हायूं। हिक सां झूलण चरणनि में चित लायूं। सिंधी आहियूं सिंधी सदायूं। हा, मिठड़ा मेवा खीर मल्हायूं। मिठड़ा मेवा खीर मल्हायूं। साटा मेसू हलवो खाऊं। साटा मेसू हलवो खाऊं। ढोढो चटनी थी हिरकाए। ढोढो चटनी खाए गुड़ जी मानी मन खे भाए। वाह वाह, गुड़ जी मानी मन खे भाए। छोला डबलू बिह बटालू गरम पकोड़ा पीज कचालू। बिहनि जी भाॼी रसवारी बिहनि जी भाॼी रसवारी ॾुध बि आहे दिलड़ी ठारी। ॾुध बि आहे ठारी दिलड़ी ठारी। जी हा, ॾुध पीअंदा आहियूं मथां। बिल्कुलु बिल्कुलु। सिंधी ॿोली सिंधी अबाणी ॿोली आहे। जी 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 आहे मोहब्बत में साण निभायूं। सिंधी अबाणी ॿोली आहे मोहब्बत मिठड़ी साण निभायूं। सिंधु सभ्यता कीअं भुलायूं। सिंधु सभ्यता कीअं भुलायूं। नींह रखी सभु भाकुर पायूं। नींह रखी सभु भाकुर पायूं। नींह रखी सभु भाकुर पायूं। वाह वाह वाह, ॾाढो सुठो भाऊ, ॾाढो सुठो लॻो तव्हांखे। तव्हां सभिनि साथियुनि खे ॿुधाइण चाहींदासीं त केटी दादलाणी जी, कन्हैयो दादलाणी, असां उन्हनि खे शॉर्ट फॉर्म में केटी ही चवंदा आहियूं। त उन अॼु जी तारीख़ में शारीरिक जेकी तकलीफ़ूं पंहिंजी जॻह ते आहिनि, पर अॼु जी तारीख़ में हू सभ खां वधीक सक्रिय कवि आहिनि।
जिन जी ये काव्य जी धारा ये लगातार वहंदी थी वनी। लगभग एक व्हाट्सएप ग्रुप आहे, उन्हनि में भाऊ जी कविता सभ खां पहिरीं ईंदी आहे। त वाकई हिन साहित्य जी शेवा करण में, सिंधी साहित्य के शाहूकार बणाइण में अव्हां जी इहा धारा निरंतर वहंदी थी रहे ऐं असांजी शुभकामनाऊं उन्हनि सां गॾु आहिनि त हमेशह इहा वहंदी रहे ऐं वही असांजे हिन साहित्य जे समुंड खे अञा विस्तार ॾे। खिलण जी ॻाल्हि कईसीं असां, त खिलाइण में हिकु ॿियो नालो जेको बिलासपुर मां असां सभिनी सां गॾु आहे, हिकु ॿियो कन्हैया। हिकु कन्हैया सां असां मिलियासीं केटी जी, ॿियो कन्हैया आहूजा बिलासपुर मां, पेशे सां इलेक्ट्रॉनिक जो बिज़नेस अथनि। ख़ासियत इहा अथनि त खिली ऐं खिलाए माण्हुनि जो खून वधाईंदा आहिनि ऐं उन्हनि जे खिलाए करे स्वस्थ रखण जो कमु कंदा आहिनि। हास्य व्यंग जो ही सुहिणो कवि, हास्य हर्बल योग एंड लाफिंग क्लब बिलासपुर जो अध्यक्ष भी आहे। अवां खां जॾहिं मां थोरो चयोमानि कि घटि ब्रीफ हिकु तव्हांजो परिचय इंट्रोडक्शन मूंखे ॾियो, त उन्हनि ॾाढो सच में ब्रीफ ई ॾिननि ऐं उन सां गॾु हिकु ॻाल्हि ॿी जोड़नि कि थी थो सघे कि वक़्तु जेको हली रहियो आहे जंहिंजे करे असां हीअं इलेक्ट्रॉनिक रूप में मिलूं था, त कोरोना जो प्रकोप थियो हूंदो त जो मुंहिंजे इंट्रोडक्शन में इहो बि जोड़े थी सघी त भूतपूर्व कोरोना पॉज़िटिव। त वाकई मूंखे अहिड़ी खिल आई हिन वाकई लॻे पियो कि खिलाए अवां ज़रूरु सभिनि जो खून वधाईंदा ऐं अहिड़ी तरह हिकु रक्तदान बि कंदा। त उन्हनि जो दिलि सां मां स्वागत थी कयां अॼु जे हिन कार्यक्रम में ऐं उन्हनि खे नींढ थी ॾियां पंहिंजूं रचनाऊं पेश करण लाइ। जय झूलेलाल। चवंदा आहिनि कि खिलण सां वधंदो खून। जी, खिलण सां वधंदो खून, तंहिंजे करे थुल्हो थी वियो डेविड बून। बिल्कुलु। सभ खां पहिरीं तव्हांखे दशहरे जे हिन पावन पर्व जूं वाधायूं। अचो हिकु तीर असां बि हलायूं उन रावण ॾे कि रावण तुंहिंजे अहंकार खे झझी बाह में ॿारींदासीं। रावण तुंहिंजे अहंकार खे झझी बाह में ॿारींदासीं, तीर हलाए तुंहिंजे बदन ते हाव बि पंहिंजा ठारींदासीं। छा थो सम्झी रावण हाणे, छा थो सम्झी रावण हाणे, हिंदुस्तान में राम घणा अथई, किथे बि लिखंदूं रावण तोखे ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं। छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे। जी अचो पंहिंजी पहिरीं कविता पेश थो कयां। असां वटि हिकु रिवाज आहे, रिवाज हिकिड़ो ईअं कि जॾहिं कहिड़ी शादी थींदी आहे त उन ॿिए ॾींहं ते उनजे पाड़े जूं जाइफ़ूं वग़ैरह ईंदियूं आहिनि, दहेज दान ॾिसंदियूं आहिनि, ॿियो कुंवार बि ॾिसंदियूं कीअं आहे। त ईअं ई मुंहिंजी बि हिकु बार शादी थी, मुंहिंजी बि कॾहिं शादी थी, मूंखे बि हिकु ज़ाल मिली। त सुबुह असां सभई पाड़े जूं ज़ाइफ़ूं आयूं, भई ॾिसूं कुंवार कीअं अथसि। पर जेको बि अचे हीअं ई चए, वाह गांइ मिली अथसि गांइ। जेको मुंहिंजी घरवारी ॾिसे गांइ मिली अथसि गांइ, गांइ मिली अथसि गांइ। एतिरे में घरवारी खे लॻो गुस्सो, त करे चई ॿे। त वाइड़ा थी विया सभई, हे छा थी करी? चई भाई सभु गांइ गांइ लॻायो अथव त उन रूप बि ॾेखारियांव। ख़ैर छुटी ॻाल्हि उहा, सुबुह राति सुम्हियासीं, सुबुह उथी करे मां पाणी भरे पीआं पियो त घरवारी मूं ॾे ॾिसी करे ईअं थी करे आह 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 आह। मां वाइड़ो थी, मां सॾु कंहिंखे थी करी? मां चयुमि भाई कंहिंखे सॾु करी? चई बैल खे। मां चयुमि भेण हिते बैल किथां ईंदो, हिते त तूं मां आहियूं। चई तूं जो आहीं? अरे मां चयुमि भाई मां तुंहिंजो घोट आहियां, बैल थोरी आहियां। चई मुंहिंजो घोट आहीं तॾहिं त बैल थी चवां, कल्ह तव्हां मूंखे गांइ ठाहे छॾियो न, पोइ गांइ जो मुड़ुसु बैल थियो न। मूंखे बि लॻो गुस्सो, मां बि हीअं 40-50 थूणा आहियां मां खणी, हीअं बिल्कुलु थूणा आहियां मां। चई हे छा थो करी? मां चयुमि थूणा थो हणे, ठका हिन चमाटाई। मां चयुमि मारी छो थी भाई, बैल थूणा बि न हणे छा? चई थूणा हणे भली बैल, पर सिंग अथई ॾिस। मां बरोबर ॾिसुमि सिंग ई कान के मथे में। उहो मायूस चेहरो खणी मां निकितुमि बाज़ारि। रस्ते ते दोस्त गॾिजी वियो, चई ॾे ख़बर आहे कल्ह अञा शादी थी उदास छो लॻो पियो? मां चयुमि न पुछ यार, वैल थी वियो वैल। चई वैल थी वियो, छा वैल थी वियो? त ॿुधायोमांसि कि मुंहिंजी मिठड़ी मुंहिंजी प्यारी करे थी मूं सां वैल, मुंहिंजी मिठड़ी मुंहिंजी प्यारी करे थी मूं सां वैल, पाण सॾाए गांइ सदोरी मूंखे सॾाए बैल।
त दोस्त चए थो सही त चवई थी, मां चयुमि सही चए थी मतलब चई सही त चवई थी, मां ॿुधाए कीअं सही चए थी। चए थो कोन बचा तई वार टिकण ते चमकई वेठो चांद, कोन बचा तई वार टिकण ते चमकई वेठो चांद, रंग रूप में बैल लगी तो शिकिल सां पूरो डांद। मूंखे बि लॻो गुस्सो, मां बि चई ॾिनोमांसि तोखे बि मिलंदे अहिड़ी पुछंदे न पाणी, शिकिल सां बि मूं जहिड़ी ऐं अखियुनि सां बि काणी। वठी भॻो मां कयो त उहो वठी भॻो तव्हां। ठीकु आहे, हाणे ॿी कविता पेश आहे। ॿी कविता पेश आहे। हिकु ॾींहुं मंझंदि जी रोटी खाइण घर वयुमि त घरवारी नज़र न आई त नूंहं बि थी, उन खां पुछो बेटा कहिड़ी भाॼी कई अथव? चई पापा बीह पटाटनि जी भाॼी रस में। मां चयुमि रस में? चई हा रस में। मां चयुमि पोइ कहिड़ो फ़र्क़ु रहियो तो में ऐं तुंहिंजी ससु में? घरवारी बीठी ॿुधी अथई, पासे में बीठी ॿुधी अथई, उहो त मशरी वई विड़ी पई, मां बि विड़ी पियोमांसि। पर मूंखे थोड़ी पतो कि विड़ण सां नुक़सान मूंखे ई थियण वारो आहे। ऐं नुक़सान बि छा के विड़ियुमि जे मां ज़ाल सां ओ जीअ जे जंजाल सां, शिड़बूं अहिड़ियूं ॾिनई ॼण को विड़ियुमि काल सां, ॼण को विड़ियुमि काल सां। विड़ियुमि जे मां ज़ाल सां जीअ जे जंजाल सां, शिड़बूं अहिड़ियूं ॾिनई ॼण को विड़ियुमि काल सां, ॼण को विड़ियुमि काल सां। अच्छा पोइ तंहिंखां पोइ ज़ुल्म कीअं थी करे? के ॿारनि खे बि माल ॾिनई भरे भरे थाल ॾिनई, घुरां जे मां मूंखे बि ॾे मूंखे दड़का ज़ाल ॾिनई। वो ॿारनि खे बि माल ॾिनई भरे भरे थाल ॾिनई, घुरां जे मां मूंखे बि ॾे मूंखे दड़का ज़ाल ॾिनई। अड़े खार खाधी ज़ाल सां मुंहुं लिकायो शाल सां, शिड़बूं अहिड़ियूं ॾिनई ॼण को विड़ियुमि काल सां, ॼण को विड़ियुमि काल सां। अच्छा तंहिंखां पोइ छा थी करे? ॾुखियो आहे विड़ण बाबा। के मंझंदि मूंखे साग ॾिनई बसर भुञी दाग ॾिनई, पाण छोला पूड़ी खाधई मूंखे निजो लाग ॾिनई। मंझंदि मूंखे साग ॾिनई बसर भुञी दाग ॾिनई, पाण छोला पूड़ी खाधई मूंखे निजो लाग ॾिनई। अड़े पुछ मुंहिंजे मां ज़ाल सां जीअ जे जंजाल सां, शिड़बूं अहिड़ियूं ॾिनई ॼण को विड़ियुमि काल सां, ॼण को विड़ियुमि काल सां। अच्छा आख़िरी में छा थी करे? आख़िरी में के पाण खाए माईअ खे ॾे भेण खे भाॼाईअ खे ॾे, मुंहिंजो हिसो खसे मूंखां कम वारी माईअ खे ॾे। पाण खाए माईअ खे ॾे, पाण खाए माईअ खे ॾे भेण खे भाॼाईअ खे ॾे, मुंहिंजो हिसो खसे मूंखां कम वारी माईअ खे ॾे। अड़े मथो भञमि बाल सां वण जी डंगाल सां, शिड़बूं अहिड़ियूं ॾिनई ॼण को विड़ियुमि काल सां, ॼण को विड़ियुमि काल सां। विड़ियुमि जे मां ज़ाल सां जीअ जे जंजाल सां, शिड़बूं अहिड़ियूं ॾिनई ॼण को विड़ियुमि काल सां, ॼण को विड़ियुमि काल सां। जय झूलेलाल। वाह 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 वाह, नारी शक्ति जो प्रतीक अथव भाऊ। ऐं अॼु मां ॾिसां पई सभिनि जी रचनाउनि में अॼु बीह पटाटनि खे सभिनि यादि कयो आहे। हा लॻे थो बीह जो टिनि चइनि कन्हैया भाऊ बि ज़िक्र कयो, तव्हां कयो, कंचन दीदी कयो कि वाकई बीह पटाटा असां सिंधियुनि जा ॾाढा असांजे बि हिते ॾिसूं पिया विच में गणपति जी रखिया त उते जीअं नारा लॻाईंदा आहिनि त उनमें हिकु इहो बि चयनि कि बीह पटाटा रस में गणपति बाबा बस में। त वाकई यादि पियो अचे कि असांजी इहा प्रिय भाॼी यदि असां इनखे बि कंहिं बि ॻाल्हि में ज़रूरु यादि कंदा आहियूं ऐं दिलि सां चाहींदा आहियूं वाकई त इहे असांजी जेके पारंपरिक खाधा, पारंपरिक पहनावा, पोशाकूं आहिनि ऐं पंहिंजी भाषा खे हमेशह यादि रखूं। ऐं इन सां ई गॾु अॼु जेका सदा हयात टीकम आफ़ताब साहब, कुंदन लाल नाचीज़ साहब जी खे समर्पित अॼु जी हीअ
शाम हुई, उनजे अंजाम जो वक़्तु अची चुको आहे। अलॻि अलॻि जॻहियुनि तां असांजा शाइर हिन अदब जी महफ़िल में असां सां गॾु हुआ। कन्हैया आहूजा जी बिलासपुर मां, केटी दादलाणी जी भोपाल मां ई, पर हींअर ॿाहिरि वियल आहिनि, पर आहिनि असांजा भोपाल जा ई। बल्लू चेथाणी साहब भोपाल मां, कंचन जिज्ञासी जी, डॉक्टर कंचन जिज्ञासी भी भोपाल में ही आहिनि। अंजू मोटवाणी नोएडा मां असां सां जुड़िया आहिनि, ऐं रेनू नरियाणी भोपाल मां ही असां सां गॾु हुआ। तव्हां सभिनी जो तहे दिल सां शुक्रिया, ऐं इहो अवसर ॾियण लाइ जेके असांजो माध्यम, असांजो पुल, असांजो ब्रिज बणिया ज्ञानचंद लालवानी जी, उन्हनि खे बि मां आमंत्रित करणु चाहींदसि कि हिन कार्यक्रम जे समापन में, हिन अदब जी महफ़िल जे समापन में असां सभिनि सां गॾु अचनि। ऐं हिन अवसर ते ज़रूर, हा, जय झूलेलाल भाई, ॿ अखर ज़रूर तव्हां चइजो अॼु। जी जी, सभिनीनि जो ॾाढो ॾाढो धन्यवाद। असां अॼु जेको टीकम आफ़ताब आसूदाणी साहिब जे मथां रखियो, उन्हनि सां ॾाढो गॾु रहिया आहियूं। असां सिंधी समाज में जुड़ियल हुयासीं त सभिनीनि सेमिनार सम्मेलन में, ख़ासि करे गोवा में जेको सम्मेलन थियो हुयो सेमिनार, उनमें सभु परिवार हलिया ऐं काफ़ी गोरा कया आहिनि, काफ़ी गॾु रहिया आहिनि, काफ़ी उन्हनि जी यादगिरियूं आहिनि। ऐं उन्हनि जी जेकी शख़्सियत हुई उहा त सभिनीनि खे ख़बर ई आहे। अॻिते वरी कुझु कंदासीं अञा वधीक सुठे नमूने उन्हनि खे जीवन ते अञा वधीक विस्तार सां ॼाण ॾेई सघूं। कुंदन लाल नाची साहब बि असांजे पासे में रहंदा, उन्हनि सां बि व्यक्तिगत संपर्क परिचय थींदो रहंदो हुयो। त उन्हनि जो हाणे अञा वधीक जानकारी मिली आहे त अॻिते अञा सुठो कलेक्शन करे अञा उन्हनि जे परिवार खे बि जोड़े करे कुझु आयोजन कंदासीं, ऐं ईअं ई सिलसिलो जारी रखंदासीं साहित्यिक आयोजन जो। त सभई जुड़िया रहंदा ऐं प्रोग्राम ॾिसंदा ऐं ॿियनि ताईं पहुचाईंदा। सभिनीनि जो धन्यवाद। जय झूलेलाल। जय झूलेलाल भाऊ, सभिनि जो तहे दिल सां शुक्रिया। जय झूलेलाल। वरी उहो ई चवंदा आहिनि न कि वक़्तु जेको वहिकिड़ो आहे, कंहिं न कंहिं मोड़ ते वरी ज़रूर गॾिजंदासीं, इन ई उम्मीद ऐं शुभकामना सां गॾु। जय झूलेलाल। जय झूलेलाल।